सिंधु माथरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातब आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि, साथियुनि, भाउरुनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण सिंधु माथरी ते आरियाई हमले वारे मफ़रूज़े ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन खे जदीद साइंस जेनेटिक बुनियादनि ते कीअं रद्द कयो। माना अहिड़ो को सिंधु माथरीअ ते आर्यन जो को हमलो ई न थियो हो, न वरी हितां के माण्हू लॾे ॿिए पासे हलिया विया। जीनियाती बुनियादनि ते आरियाई हमले वारो मफ़रूज़ो जदीद तहक़ीक़ साइंसी बुनियादनि ते उनखे रद्द कयो आहे। पाण इन ते ई अॼु ॻाल्हाईंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि, वीडियोस खे लाइक कनि। असल में छा आहे त जेनेटिक टर्मिनोलॉजी में हैप्लो ग्रुप अहिड़नि माण्हुनि जो ग्रुप हूंदो आहे जेको जेनेटिक बुनियादनि ते हिकु जहिड़ियूं मुवरसी ख़ासियतूं रखंदड़ हूंदो आहे। हैप्लो ग्रुप ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, हिकु वाई क्रोमोसोम ऐं ॿियो mtDNA हूंदो आहे। हैप्लो ग्रुप खे वधीक नंढनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे। वाई क्रोमोसोमल हैप्लो ग्रुप R1A1A जंहिंखे RMA 17 तौर बि सुञातो वेंदो आहे, दुनिया जो वॾे में वॾो मुवरसी ग्रुप करार ॾिनो वेंदो आहे। इन माना हैप्लो ग्रुप R1A1A जंहिंखे RM 17 तौर बि सुञातो वेंदो आहे या लिखियो वेंदो आहे या चयो वेंदो आहे, उहो दुनिया जो वॾे में वॾो ग्रुप आहे, मुवरसी ग्रुप। इन इंसानी जीन रखंदड़ ग्रुप जा दुनिया अंदरि अरबे माण्हू रहंदड़ आहिनि। हिन ग्रुप जा माण्हू बरे सगीर समेत सेंट्रल एशिया, रूस, पोलैंड, यूक्रेन समेत मुख़्तलिफ़ यूरोपी मुल्कनि में मौजूदु आहिनि। हैप्लो ग्रुप R1A1A जे बुनियाद ते ॿोलीअ जे माहिरनि इंडो यूरोपियन ॿोलियुनि वारे ग्रुप जो नज़रियो क़ाइमु कयो। ख़ासि करे यूरोपी जेके ॿाहिरि हुया उन्हनि इहो इंडो यूरोपियन ॿोलियुनि वारो ग्रुप जो नज़रियो क़ाइमु कयो। इन हैप्लो ग्रुप R1A1A बरे सगीर में हैप्लो ग्रुप R1A1A जे बुनियाद ते ई इंडो आर्यन थ्योरीअ जो बि मफ़रूज़ो क़ाइमु कयो। माहिरनि मूजिबि हैप्लो ग्रुप R1A1A जो जेको पैदाइशी हूंदो आहे उहो बरे सगीर माना हिंद सिंध आहे, जितां ई ही ग्रुप यूरोप समेत सेंट्रल एशिया में पखड़ियो। कुझु जेनेटिक माहिरनि मूजिबि हैप्लो ग्रुप R1A1A बरे सगीर में 18,000 साल आगाटो ग्रुप आहे। माना इन ग्रुप जा माण्हू 18,000 साल आगाटा आहिनि। जॾहिं त फ्रांस जे इंस्टीट्यूट ऑफ मोलिकुलर एंथ्रोपोलॉजी पेरिस जे हिकु रिपोर्ट मूजिबि हैप्लो ग्रुप R1A मिलण जी पुराणी साबिती बरे सगीर में मिली आहे, जेको अंदाज़न 15,450 साल आगाटो आहे। नई तहक़ीक़ साबित कयो आहे त हैप्लो ग्रुप R1A1A जो असलू को वतन बरे सगीर हिंद सिंध हुयो ऐं इहो ग्रुप हितां ई दुनिया जे ॿियनि खितनि ॾांहुं पखिड़ियो। यानी हितां जे माण्हुनि लॾ पलाण करे वञी यूरोप, सेंट्रल एशिया ऐं ॿियनि मुल्कनि में रहाइश इख्तियार कई। इन करे इहो ग्रुप उन्हनि मुल्कनि में मिले थो, उन्हनि मुल्कनि जे माण्हुनि में मिले थो, जंहिंखे बुनियाद बणाए बेठकी दौर समेत हाणे बि यूरोपी नस्ल परस्ती में मुब्तला माहिर बरे सगीर ते आरियाई नस्ल जे माण्हुनि जे कब्ज़े या लॾ पलाण वारे मुअल घोड़े में कंहिं न कंहिं तरह वरी वरी साह विझण जी कोशिश करे रहिया आहिनि। हैप्लो ग्रुप R1A1A जे बुनियाद ते इहो चवण में को बि वधाउ न थींदो त दुनिया अंदरि रहंदड़ आबादीअ जे वॾे हिसे जा अबा ॾाॾा बरे सगीर में रहंदड़ हुया। जेनेटिक माहिरनि मूजिबि बरे सगीर जे मर्दनि में हैप्लो ग्रुप R1A1A 17% मिलियो आहे। इहो ग्रुप उत्तर समेत ॾखिण इंडिया जे माण्हुनि में वॾे पैमाने ते मौजूदु मिले थो, यानी सॼे बरे सगीर। इहो ग्रुप हिंदू जातीअ जे मथियनि ज़ातियुनि समेत हेठियुनि ज़ातियुनि में बि मिले थो। साॻी तरह दरावड़नि, दलितनि ऐं शेड्यूल कास्ट हिंदुनि में बि मिले थो।
माहिर इन ते मुतफ़िक़ आहिनि त इन हैप्लो ग्रुप R1A1A जो जनम 44,000 साल खां 18,000 साल अॻु विच एशिया न पर इंडिया में थियो। माना इन ग्रुप जो जन्म जो हंधु यूरोप न हुयो या विच एशिया न हुई, पर इंडिया हुई, बरे सगीर हुयो, हिंदु सिंध हुयो। इंडिया मां ई हिन खिते मां बरे सगीर मां हैप्लो ग्रुप R1A1A रखंदड़ माण्हू विच एशिया वञी पहुता लॾ पलाण करे। इन करे विच एशिया न पर बरे सगीर मां इन्हनि खितनि ॾांहुं लॾ पलाण थी, जंहिंखे वरी बैठकी दौर जे नस्ल परस्त यूरोपी माहिरनि उबतो करे पेश कयो। हुन चयो होॾां हेॾे थी, असल में हितां विच एशिया ॾांहुं बरे सगीर मां माण्हुनि लॾ पलाण कयो। द अमेरिकन सोसाइटी ऑफ ह्यूमन जेनेटिक्स जे माहिरनि बरे सगीर में रहंदड़ माण्हुनि जे जीनियाती बुनियादनि ते तहक़ीक़ कई आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वास्तो रखंदड़ 15 साइंसदाननि नंढे खंड जे माण्हुनि जी जेनेटिक ते लगातार 3 साल तहक़ीक़ कई, जंहिं बैदि हिननि पंहिंजे तहक़ीक़ जा नतीजा जेके आहिनि अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन जेनेटिक्स में शाया कया। इहो नतीजा इन रिसाले में 9 दिसंबर 2011 वारे शुमारे में शाया कया। रिसर्च टीम जे मेंबर ऐं बनारस हिंदू यूनिवर्सिटी जे VC वाइस चांसलर प्रोफेसर लालजी संघ इन बाबति चयो त जीनियाती बुनियादनि ते थियल तहक़ीक़ साबित कयो आहे त बरे सगीर में आर्यन या दरावड़ नस्ल जे माण्हुनि जो को बि वजूद न हुयो। आर्या ऐं दरावड़ नस्ल जी का बि तफ़रीक़ मौजूद न हुई, पर इहा कुझु मुफ़ाद परस्त यानी यूरोपी माण्हुनि तरफ़ां मन घड़त ऐं कूड़ी प्रचार हुई। पाण वधीक चवे थो त इन तहक़ीक़ इन दावा कंहिंजी दावा यूरोपियन जे दावा खे बि रद्द कयो आहे त उत्तर हिंदुस्तान जा माण्हू दरावड़ नस्ल जा हुया, जेकी आर्यन जे हमले ऐं कब्ज़े बैदि सिंधु माथिरी मां लॾ पलाण करे ॾखिण हिंदुस्तान हलिया, माना भारत जे हिकिड़ी अलॻि कुंड ते वञी पहुता। जॾहिं त रिसर्च टीम जे हिकु ॿिए माहिर एस्टोनिया जे एस्टोनियन बायो सेंटर टार्टो जे मालिक्यूलर साइंसदान डॉक्टर गानेश्वर चोबी चयो त असां तहक़ीक़ ज़रिए साबित कयो आहे त बरे सगीर में रहंदड़ मिड़नी माण्हुनि जो हिकु जहिड़ो जेनेटिक बुनियाद आहे। माना जेकॾहिं आर्यन ऐं दरावड़ वारा हुजे त हुननि जो जेनेटिक अलॻि हुजे या बुनियाद ऐं हुननि जो अलॻि हुजे, पर हू त चए हिकु बुनियाद आहे। डॉक्टर गानेश्वर चोबे बरे सगीर जे हू चवे थो त बरे सगीर जे मिड़नी माण्हुनि जी DNA बनावट बि साॻी आहे। DNA बनावट हितां जे माण्हुनि मंझि गुज़िरियल 60,000 सालनि में कंहिं बि परॾेही जेन्स या DNA जी का बि मुदाख़लत न थी आहे। डॉक्टर चोबे मूजिब आर्यन जे बरसगीर ते हमले वारी थ्योरी सरासरी तौर ते बेबुनियाद आहे। माना हिकु दुनिया जो माहिर था चवनि, वॾी तहक़ीक़ बि। सदस मूजिब जेनेटिक बुनियादनि ते इन तहक़ीक़ दौरान असां ऑटोसोमस खे इस्तेमालु कयो, यानी असां पंहिंजी तहक़ीक़ दौरान मिड़नी 23 क्रोमोसोम्स खे पंहिंजे मुताले में शामिल कयो। इन खोजना ज़रिए गुज़िरियल 60,000 सालनि जे इंसाननि जी जेनेटिक बुनियादनि बाबति मालूमात हासिल कई वई, जंहिंसां इन ॻाल्हि जो पतो पियो त बरे सगीर जे माण्हुनि जा जीन साॻिया आहिनि, इन्हनि में को बि ॿाहिरियों जीन दाख़िल न थियो आहे। साइंसदाननि जे हिन ई टीम जे हिकु ॿिए माहिर हैदराबाद दखन इंडिया जे सेंटर फॉर सेल्यूलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी जे सीनियर साइंसदान कुमार स्वामी थंगराज मूजिब उहो त चवे त जेनेटिक बुनियादनि ते तहक़ीक़ सां यूरोपी नस्ल जे आर्यन जो बरसगीर ते हमले जो को सबूत न मिलियो आहे, पर इहे सबूत मिलिया आहिनि त बरे सगीर मां माण्हुनि यूरोप तरफ़ लॾ पलाण कई हुई। माना होॾां यूरोप मां हेॾे माण्हू कोन आया, पर हितां माण्हू विया। इहो ई सबबु आहे जो यूरोप जे माण्हुनि मंझि बरे सगीर जे माण्हुनि जा जेनेटिक सबूत मिलनि,
जॾहिं त हिकु ॿी जेनेटिक रिपोर्ट में इहो साबित कयो वियो आहे त 13,000 क़िबल मसीह खां 1,000 क़िबल मसीह ताईं बरे सगीर में दुनिया जे कंहिं बि ॿिए खिते में माण्हुनि जी लॾ पलाण न थी आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे डिपार्टमेंट ऑफ ज़ूलॉजी, एस्टोनिया जे एस्टोनियन बायो सेंटर, इंडिया जे नेशनल DNA एनालिसिस सेंटर कोलकाता ऐं इंडिया जे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल जे गॾियल प्रोजेक्ट हेठि नाम्यारनि साइंसदाननि संघा मित्रा साहू, अन्नामिका संघ, जी हिमा बिंडो, झीलम बैनर्जी, टी सीता लक्ष्मी, सोनाली गेकवाद, आर त्रिवेदी, फिलिप एंडिकोट, टोमास क्यूल सिल्ड, मीट्स पाउलो, रिचर्ड विलियम्स ऐं वीके कश्यप DNA तहक़ीक़ उन्हनि कई। उन्हनि DNA तहक़ीक़ बदन सभिनी माहिरनि जी राय आहे त बरे सगीर में ॿाहिरें कंहिं बि लॾ पलाण या कंहिं धारे नस्ल जे माण्हुनि जे हमले जो सबूत न थींदो DNA में। हुननि इन खे रद्द कयो जॾहिं त DNA जे मदद सां इहे साबितियूं मिलियूं आहिनि त बरे सगीर मां 15,000 क़िबल मसीह में हिन खिते मां न फ़क़ति इंसान पर जानवर बि भर वारनि मुल्कनि तरफ़ लॾ पलाण करे विया। माना लॾ पलाण हितां थी आहे, होॾां न थी। जेनेटिक बुनियादनि ते थियल तहक़ीक़ आर्याई हमले वारी थ्योरी खे साइंसी बुनियादनि ते रद्द कयो आहे। असां केतिरा ई रिसर्च पेपर पंहिंजे मुताले हेठि आंदा आहिनि ऐं जेनेटिक साइंस जे नाम्यारनि माहिरनि पंहिंजे रिपोर्टनि में ॿुधायो आहे त गुज़िरियल 10,000 खां 15,000 सालनि अंदरि बरे सगीर जे माण्हुनि जे जेनेटिक बुनियादनि में का बि तब्दीली नज़र नथी अचे। संदन जेनेटिक बुनियाद अॼु बि साॻिया आहिनि जेकी 10 खां 15,000 साल अॻु हुआ। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे यूनिवर्सिटियुनि सां तालुक़ रखंदड़ जेनेटिक साइंसदाननि पंहिंजे तहक़ीक़ी मक़ालनि में साबित कयो आहे त हिन खिते यानी बरे सगीर ॾांहुं आर्याई नस्ल जे माण्हुनि जी का बि लॾ पलाण या हमिलो न थियो हो। बरे सगीर जा रहवासी जीनियाती बुनियाद ते हिकु ई जीन रखंदड़ आहिनि। दुनिया अंदरि हुननि माहिरनि मूजिबि दुनिया अंदरि अफ्रीका खां पोइ बरे सगीर जा माण्हू ॿियो नंबर सघारो जेनेटिक बुनियाद रखंदड़ आहिनि। अमेरिका जे नाम्यारे बायोलॉजिस्ट ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट टोड आर डिसोटेल लगातार तहक़ीक़ बैदि साबित कयो आहे त उत्तर ऐं ॾखण हिंदुस्तान जे माण्हुनि जी DNA साॻी आहे। साॻी तरह अमेरिका जे हिकु ॿिए एंथ्रोपोलॉजिस्ट केंट केंडी, तमामु वॾो एंथ्रोपोलॉजिस्ट आहे अमेरिका जो, उन सां गॾोगॾु जॉन लुकास ऐं ब्रेन हैम्पफिल बि DNA ज़रिए साबित कयो आहे त उत्तर ऐं ॾखण भारत जे माण्हुनि जी DNA में को बि फ़र्क़ु न आहे। बरतानवी जेनेटिक साइंसदान ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी शूबे जे प्रोफेसर स्टीफन ओपनहेमर जे तहक़ीक़ मूजिबि M17 जीन जो ॾखण एशिया हतमी ख़ालिक़ु आहे। M17 जीन जो ॾखण एशिया ख़ालिक़ु आहे, माना असां बरे सगी सिंध हिंद हितां जा असलूका रहवासी M17 जेनेटिक बुनियाद रखंदा आहिनि। पाकिस्तान, इंडिया ऐं ओभर ईरान जे रहवासियुनि में R1A यानी 17 जीन विच एशिया जे भेट में इंतहाई मथां ई शिकिल में मौजूदु आहे। इन करे ॾखण एशिया जे माण्हुनि में जीन M17 खे बुनियाद बणाए उन्हनि खे विच एशिया यानी नस्ली तौर आर्या करार ॾियण वारी थ्योरी खे इहा तहक़ीक़ कमज़ोर करे थी रद्द करे। ॾखण एशिया जे माण्हुनि में जीन M17 जो वजूद 51,000 साल अॻु खां मौजूदु आहे। माना 51,000 साल खां साॻिया माण्हू था हिते रहनि पिया। M17 जीन R1A1 इंडिया ऐं पाकिस्तान मां ई कश्मीर जे रस्ते विच एशिया ऐं रूस में पहुतो, जितां जीन M17 रखंदड़ ॾखण एशिया जा माण्हू यूरोप वञी पहुता। इन करे जेनेटिक बुनियादनि ते सिंधु माथिरी सभ्यता ते जीन M17
रखंदड़ नाम निहाद आर्यन जे हमले वारी थ्योरी न फ़क़ति बेबुनियाद साबित थिए थी पर उन खां अॻिते वधी इहो साबित करे थी त ॾखिण एशिया यानी सिंधु माथिरी जा रहवासी हितां निकिरी यूरोप, सेंट्रल एशिया ऐं ॿियनि खितनि में पहुता लॾ पलाण करे। संदन इन लॾ पलाण सबबि विच एशिया ऐं यूरोप जे रहवासियुनि में जीन M17 जो वजूद मिले थो ऐं संदन ॿोलियुनि ते सिंधु माथिरी जे ॿोलियुनि जो असरु मौजूदु आहे, जंहिंखे वरी बैठकी ज़ीनत रखंदड़ यूरोपी दानिशवरनि उबतो करे पेश कयो आहे। हिन खिते ते नाम निहाद हमले वारी थ्योरी घणे ॾखिण एशिया जे माण्हुनि खे आर्याई करार ॾियण जी कोशिश कई। जेनेटिक साइंसदान मूजिबि सिंध जे मोहाणनि में, सिंध जा मोहाणा गौर सां ॿुधो त सिंध जे मोहाणनि में M17 यानी R1A1 जेन 71% जे शरह सां मौजूदु आहे, जॾहिं त गुजरात में जेके लोहाणा था रहनि उन्हनि में 60% ऐं खत्रियुनि में 70% साॻियो जैन थो मिले। माना इहे सभु हिकु ई कुटुंब आहे, हिकु ई नस्ल आहे माण्हू। स्टेफन ओपनहेमर जे तहक़ीक़ मूजिबि ॾखिण एशिया यानी हिंद सिंध मां यूरोप ॾांहुं माण्हुनि जी लॾ पलाण लॻभॻि 50,000 साल अॻु थी। 50,000 साल अॻु हितां माण्हू एॾे विया, यूरोप ॾे विया। ओपनहेमर मूजिबि जेकॾहिं अफ्रीका, हू थो चवे जेकॾहिं अफ्रीका सॼी इंसान ज़ात जो घरु आहे त वरी सिंध हिंद मिड़नी अण अफ्रीकी माण्हुनि जो घरु आहे। माना हिकिड़े पासे अफ्रीकी माण्हू, ॿिए पासे अण अफ्रीकी जेके बि आहिनि उन्हनि जो घरु हिंद सिंध आहे। अफ्रीका मां माण्हुनि 90,000 साल अॻु ओभर तरफ़ हिंदी समुंड वारे रस्ते सां लॾ पलाण कई ऐं इंडिया में अची वसदियूं क़ाइमु कयूं, जंहिं बैदि इंडिया यानी हिंद सिंध मां 50,000 साल अॻु यानी बर्फ़ानी दौर में आयल वक़फ़े दौरान रूस, विच एशिया, ओभर यूरोप ऐं चीन समेत उत्तर ओभर तरफ़ लॾ पलाण थी। छाकाणि त बर्फ़ानी दौर में आयल वक़फ़े खां पोइ बरपट बणिजी वियल मैदान ॿीहर आबाद थी पिया, जंहिं करे सिंधु माथिरीअ खां माण्हुनि खाधे खुराक जी ॻोल्हा में उन्हनि आबाद थियल इलाइक़नि तरफ़ लॾ पलाण करे वञी रहाइश इख्तियार कई। ऐं सबबि संदर ॿोली इन्हनि खितनि में पंहिंजा असर छॾिया ऐं सिंधु माथिरी जी ॿोली यूरोपी ज़बानुनि सां मिली जुली सिंधु यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप खे जनमु ॾिनो। हाणे उनखे इंडो यूरोपियन बदिरां सिंधु यूरोपियन ॿोलियुनि जो ग्रुप सॾणु घुरिजे। छाजे करे हितां माण्हू विया, सिंधु माथिरी में विया, त उन्हनि जे ज़बान ऐं उतां जी ज़बानुनि जो जेको ग्रुप थो ठहे सो सिंधु यूरोपियन ॿोलियुनि जो ग्रुप। सिंधु माथिरी ऐं यूरोपी माण्हुनि जे जेनेटिक बुनियादनि में हिकु जहिड़े जो बि इहो ई सबबु आहे। ओपनहेमर मूजिबि क़दीम दौर जी तारीख़ बाबति यूरोपी नुक़्ते नज़र ई ग़लति आहे। हुते हुननि जो नुक़्ते नज़र ई ग़लति आहे यूरोपियन जो। ओपनहेमर मूजिबि यूरोपियन जो 50 साल अॻु जेनेटिक बुनियादी ॾखिण एशिया यानी सिंधु माथिरी हो। यूरोपियन जा अबा ॾाॾा 50,000 साल, माना यूरोपियन जो 50,000 साल अॻु जेनेटिक बुनियादी ॾखिण एशिया यानी सिंधु माथिरी हुयो। यूरोपियन जा अबा ॾाॾा पंहिंजे अबाणे वतन सिंधु माथिरीअ मां ई मुख़्तलिफ़ रूटनि सां लॾ पलाण करे यूरोपी मुल्कनि में पहुता। ओपनहेमर जी तहक़ीक़ मूजिबि सिंधु माथिरी मां लॾ पलाण कंदड़ माण्हुनि 2 रस्ता इख्तियार कया, जेके ॿाहिरि पिया विया हितां। हिकु रस्तो फर्टाइल क्रिसेंट मुल्कनि वारो हुयो, जंहिं रस्ते सां सिंधु माथिरी जे माण्हुनि विच ओभर जे मुल्कनि इराक, इसराइल, शाम, लिबनान, मिस्र, उर्दन ऐं तुर्की ॾांहुं लॾ पलाण कई। ॿियो वरी जेको हुननि रस्तो इख्तियार कयो उहो सिंधु नदीअ खां मथे कश्मीर वारो हुयो, जंहिं रस्ते हितां जा माण्हू विच एशिया ऐं यूरोप तरफ़ विया। इन्हनि ॿिन्ही रस्तनि सां हितां माण्हू ॿाहिरि विया। हिकु तरफ़ बरतानवी जेनेटिक साइंसदान प्रोफेसर स्टेफन ओपनहेमर जेनेटिक बुनियादनि ते इहा ॻाल्हि साबित कई त 50,000 साल अॻु सिंधु माथिरी जे माण्हुनि यूरोप तरफ़ लॾ पलाण कई ऐं यूरोप जे माण्हुनि जा अबा ॾाॾा सिंधु माथिरी जा रहवासी हुया। त वरी साॻे वक़्तु कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जे मुहक़िक़
माइकल पितरागिलिया ऐं हनान जेमस भी क़दीम दौर जे माॻनि तां मिलंदड़ जेका वाक़ियात आहे उनजी चोख चकास कई। बाद में इन साॻे नतीजे ते पहुता त सिंधू माथिरी तरफ़ आर्याई नस्ल जे माण्हुनि जी का बि लॾ पलाण न थी हुई, न वरी हिननि हिते को हमिलो आर्यनि कयो हो। पर जेकॾहिं का लॾ पलाण उन दौर में थी हुई त इहा सिंधू माथिरीअ खां यूरोप तरफ़ थी। इहे सभु यूरोपियन माहिर आहिनि जिन ताज़ी तहक़ीक़ुनि में इहे सबूत ॾिना आहिनि। इन करे सिंधू माथिरीअ ते आर्यन वारे हमले खे हाणे पुराणो किसो सम्झणु घुरिजे, उनखे रद्द करणु घुरिजे, उन मां जान छॾाइणु घुरिजे। असां गॾोगॾु तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठूं था। ईंदड़ वीडियो ताईं पाण गॾु हूंदासीं। महिरबानी।